जी नाज़रीन, भलीकार चवंदासीं ऐं हाणे ज़िक्र कंदासीं त सिंध जो तालीम खातो जेको आहे उहो वॾी वॾियूं दावाऊं कंदो आहे। सिंध जी तालीम जी शरह उहा कीअं आहे उहा तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। तालीम खातो पाण मञींदो आहे, सूबाई वज़ीर सरदार शाह साहब पाण मञींदो आहे त लखनि जे तइदाद में ॿारड़ा जेके आहिनि उहे स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि ऐं हज़ारनि जे तइदाद में स्कूल बंदि पियल आहिनि। स्कूल खोलण जी ॻाल्हि थींदी आहे, इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो तबाह हूंदो आहे ऐं असां वटि दावाऊं वॾियूं थींदियूं आहिनि, हक़ीक़त उन जे कुझु अबतड़ हूंदी आहे। ख़ैरपुर जे टंडे नज़र अली जो गर्ल्स एलिमेंट्री स्कूल आहे जेको बंदि पियल हो ऐं हेड मिस्ट्रेस आहे जंहिंजी उते पोस्टिंग थी उहा उते अचे थी। 53 ॿारड़ियूं जेके एनरोल्ड हुयूं, हूअ चवे थी त स्कूल में उहे ॿारड़ियूं न मौजूदु हुयूं, स्कूल बंदि पियल हुयो। हुन पंहिंजी मतिलबु पाण तहत पंहिंजे कोशिशुनि सां, पंहिंजे सचाईअ सां उन स्कूल खे बहाल कयो आहे ऐं 400 ताईं उन एनरोलमेंट आंदी आहे ऐं हाणे उनखे भते जूं चिठियूं मिलनि थियूं ऐं भते जूं चिठियूं मिलण जे पुठियां कंहिंजा हथ मुलविस आहिनि ऐं केरु आहे जेको टंडे नज़र अली समेत जेके बंदि पियल स्कूल आहिनि उहे खोलण जो मुख़ालिफ़ आहे। इन जी बि जांच ज़रूरु थियणु घुरिजे। असां राब्तो कयोसीं कमिश्नर सखर ग़ुलाम मुस्तफ़ा फुल साहब सां, उन्हनि इन ॻाल्हि जो नोटिस वरितो आहे ऐं उन्हनि जांच जो ऐलान कयो आहे। हू डायरेक्टर एजुकेशन सां ऐं DO सां उन्हनि जो चवणु आहे त उहे विज़िट बि कराईंदा ऐं इन मामले जी हू पर्सनली तौर ते जांच बि कंदा। जेका हेड मिस्ट्रेस आहे मैडम नाहिद सुल्ताना मैथलो साहिबा, उन वधीक छा चयो आहे? आवाज़ TV सां उन ॻाल्हायो आहे, उन वधीक छा चयो आहे, अचो त ॾिसूं। मां 2021 खां स्कूल हलाए रही आहियां। मूंखे हिकिड़ो क्लोज़ स्कूल ॾिनो वियो जंहिंमें न फर्नीचर हुयो, न को सुठो रिकॉर्ड हुयो, सिर्फ़ु 53 ॿार हुया। मां उहो बंदि स्कूल खोलियो, 2 सालनि खां उहो स्कूल हलाए थी। उन स्कूल जी सफ़ाई कई। पोइ मां घर वञी जेके बि ॻोठ में वेझा घर हूंदा दर खड़काए उन्हनि जे वालदेन सां ॻाल्हाईंदी हुयमि त बाबा न्याणी जो स्कूल खुली वियो आहे, तव्हां पंहिंजूं न्याणियूं स्कूल मोकिलियो। हिन वक़्तु मां वटि 400 न्याणियूं पढ़ी रहियूं आहिनि, सो बि उन ई ॻोठ जूं, उन ई तरह जूं, यानी उन एरिए में हिकिड़ो मुंहिंजो स्कूल बहितरीन नमूने सुठो हली रहियो आहे। मां हिकिड़ी टीचर जीअं हुयमि, ॿार इलाही हुया त मां पंहिंजे जेब मां 2 रुपया ॾेई कुझु ॻोठ जूं वेझियूं मैट्रिक पास 4 अधड़ियूं घुरायूं हुयूं। मां चयोमांसि जेतर गवर्नमेंट ॾांहुं का टीचर अचे तव्हां मूंसां इहा हेल्प कयो। हाणे वरी वेझनि में मूंसां इहो मसइलो थियो आहे त कुझु नामालूम ख़बर न आहे, गेट भित खां ॿाहिरां पथर में ख़त लिखी, मूंखे हिकु ख़त मिलियो, हुन 2000 डिमांड कई वई, वरी ॿियो ख़त 15 हफ़्तो खनि गुज़रियो त ॿियो ख़त वरी पथर विझी कयो छलियो, हुन में 5000 जी डिमांड हुई। वरी टियों ख़त आयो, यानी सॼी फेब हिकिड़ो असां हिन टेंशन में गुज़ारियो त बाबा ख़त कीअं था अचनि, ॿार बि कोई न आहे, गेट खुलियल आहे, ॿार क्लासुनि में आहिनि, हाणे केरु वञी ॾिसे। मां ग्रुप जे थ्रू DO साहब खे अर्ज़ु कई ऐं तव्हांजे सियासी उहिदेदारनि खे बि अर्ज़ु कई, बाबा हे ख़त बि अथव, मुंहिंजो स्कूल अची ॾिसो, हक़ीक़त ॾिसो, ॿारनि खां बि पुछा कयो, हेॾां होॾां बि ॾिसो त मूंसां कहिड़ा मसइला आहिनि, मां परे खां थी अचां, रस्ते में मूंखे को बि मसइलो थी सघे थो नी। त तव्हां जो लेडीज़ मोकिलियो था ॿारड़ियुनि में त उन्हनि खे सिक्योरिटी बि त ॾियो न। नाज़रीन, असां राब्तो कयो आहे तालीमी माहिर आहिनि डॉक्टर मुर्तज़ा खोड़ो साहब, असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। साईं महिरबानी, वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, तालीम जे हवाले सां, इकोनॉमी जे हवाले सां मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स ते तव्हांखे तकलीफ़ ॾींदा रहंदा आहियूं। ख़ासि तौर ते तालीमी हवाले सां पाण पहिरियां बि प्रोग्राम करे चुका आहियूं। टंडो नज़र अली आहे इलाइक़ो ख़ैरपुर जो, जेको स्कूल बंदि पियल हो, जेको मूं इंट्रो में उनजो पस मंज़र ॿुधायो आहे त उन हेड मिस्ट्रेस खे भते जूं चिठियूं मिलनि थियूं। को दौरु हूंदो हो त सिंध जी राजधानी में भते जूं जेके पर्चियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां ॾिनियूं वेंदियूं हुयूं दुकानदारनि खे ऐं वापारियुनि खे। हाणे उहो दौरु ख़तमु थी वियो। हाणे ख़ैरपुर में बि जेके चिठियूं आहिनि भते जूं उहे उस्तादनि खे मिलनि पियूं ऐं उन्हनि खे मिलनि पियूं त जेकॾहिं तव्हां चंदो इहो माज़रत सां जेको भतो आहे उहो न ॾींदव, असांजी डिमांड पूरी न कंदव त तव्हांजी ख़बर आहे त तव्हां कीअं ईंदा वेंदा आहियो ऐं वग़ैरह वग़ैरह जेके रिवायती तरीक़ा हूंदा आहिनि उहे हलाए पिया वञनि। बंदि पियल स्कूल उन हेड मिस्ट्रेस जंहिंखे जस हुजे, जंहिं खोलियो आहे, उते हुन पंहिंजी कोशिशि कई आहे, उते इलाइक़े जे नियाणियुनि खे उन तालीमी ज़ेवर सां नवाज़ण जी कोशिशि कई आहे। 400 ताईं एनरोलमेंट हुन आंदी आहे। हाणे इन क़िस्म जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। डॉक्टर साहब, कीअं था ॾिसो इन क़िस्म जी सूरत हाल खे? पाण पोइ पॉलिसी ते बि ॻाल्हायूं था ऐं वधीक ॿिया मामलनि ते बि ॻाल्हायूं था। साईं, इट्स अलार्मिंग।
मां सम्झां थो तव्हां कमिश्नर सखर सां ॻाल्हायो आहे ऐं मां कमिश्नर सखर खे तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू चवां थो हाणे जो हाणे अधु कलाक जे अंदरि अंदरि उते पहुचे ऐं तव्हां सां राब्तो करे मीडिया खे ॾेखारे। एसपीअ खे मां चवां थो उहो पहुचे, DIG खे चवां थो मां उहो पहुचे उते, ऐं मिनिस्टर सेक्रेटरी इवन चीफ मिनिस्टर उहे बिना देर जे इन मामले ते तवजो ॾियनि। अॼु राति जो इहो मसइलो हल थियणु खपे। भई रियासत जी ज़िमेदारी आहे हर शहरीअ जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु, इहा रियासत जी ज़िमेदारी आहे। ही वेठा छाजे लाइ आहिनि पंहिंजे कुर्सियुनि ते? जेकॾहिं पंहिंजी कुर्सी इहा उस्ताद खे बचाए नथा सघनि, उस्ताद जी इज़त जो तफ़ नथा करे सघनि, त पोइ हिननि खे अगरि हिननि जो ज़मीर नथो मलामत करे त मां डिमांड थो कयां त बिना देर जे इस्तीफ़ाऊं ॾियो, घर वञी वियो। आर्टिकल 9 आइन जो आर्टिकल 9 फंडामेंटल राइट आहे, बुनियादी हक़ आहे। उहो चवे थो त लाइफ और लिबर्टी जी ज़िमेदारी न रुगो हिननि जी आहे पर हाई कोर्ट जी बि आहे, सुप्रीम कोर्ट जी बि आहे। मां हाई कोर्ट सखर खे बि चवां थो, हाई कोर्ट कराची ऐं चीफ जस्टिस हाई कोर्ट खे बि चवां थो इन जो बिना देर नोटिस वठे, छाकाणि त फंडामेंटल्स राइट्स खे बुनियादी हक़नि जी ज़मानत आइन हुननि खे चयो आहे त तव्हां उन जी ज़मानत ॾियो। आर्टिकल 14 आहे, उहो चए थो कंहिं बि माण्हूअ जी जेका डिग्निटी आहे, इज़त ऐं वक़ार आहे, उहो हुनजो बुनियादी हक़ आहे। सही, उन सां का सौदेबाज़ी न आहे, उनजो बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब, सरदार शाह साहब जेको तालीम वारो वज़ीर आहे उहो दावा कंदो आहे त हुन जे अचण खां पोइ तालीम में बहितरी आई आहे ऐं हू वॾा क़दम खणे पियो ऐं तालीम जी बहितरी जे हवाले सां ॻाल्हियूं कंदो आहे, दावाऊं कंदो आहे ऐं तालीम जे हवाले सां ख़ासि तौर ते बंदि पियल स्कूल खोलण जे हवाले सां ॻाल्हि कंदो आहे। पर हिन स्कूल में जेको फर्नीचर आहे, हिन टंडे नज़र अली जे एलिमेंट्री गर्ल्स स्कूल समेत 100 अहिड़ा स्कूल आहिनि जिन जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह आहे, जिते फर्नीचर कोन्हे को, ऐं आला अमलदारनि खे उहा हेडमिस्ट्रेस दाहूं करे थी, शिकायतूं करे थी, उहो उनजो को उनखे रिस्पॉन्ड नथा कनि। इन क़िस्म जी सूरत हाल ऐं इन क़िस्म जूं दावाऊं उहे त जीअं जो तीअं आहिनि। साईं ॾिसो, ही रुगो टंडे नज़र अली जो मसइलो न आहे, 70 खां 80% स्कूलनि जी हालत इहा आहे। मां कल्ह टियों फेसबुक ते ॾिठा आहिनि, मुंहिंजो तालके गंबट में कुझु स्कूल आहिनि ॻोठनि जा, उन में ॿार वणनि जे हेठां वेठा आहिनि, ॿार पधर ते वेठा आहिनि। नओं ॻोठ पठाणो आहे, उनजी त मूंखे गुज़िरियल 2 साल 3 साल ख़बर आहे त ॿार 15 सालनि खां वणनि जे हेठां पढ़नि था पिया। अगरि मिनिस्टर साहब ऐं सेक्रेटरी साहब बाज़मीर आहिनि, बाग़ैरत आहिनि, मां चवां थो भई तव्हां चओ था त तालीम वधाई आहे, उन्हनि जूं एविडेंस ॾियो न। अॼु जो दौरु डिजिटल दौरु आहे, तव्हां समूरनि जी डिजिटल एविडेंस ॾियो, तस्वीरूं ॾियो त असां हे समूरा स्कूल असांजा आहिनि, उहे उन्हनि में ॿार इन्हनि स्कूल में पढ़नि था, उन में फर्नीचर बि आहे, उन में वॉशरूम बि आहे, पीअण जो पाणी बि आहे, उस्ताद बि आहिनि, ॾेखारनि न। डिजिटल एविडेंस खपे न असांखे, फैक्ट फिगर्स न खपनि जेका हिननि जी RSU वेही पंहिंजे हिते ठाहे थी या 4 क्लर्क मोकिले ठाहे थी, या जेतिरा आहिनि 327 अरब रुपया आहिनि हिन साल जी बजट, ऐं साल ख़तमु थियण वारो आहे। पर साल 276 अरब रुपया, उनखां अॻु 244 अरब रुपया हुआ, उनखां अॻु 212 अरब रुपया। इहो की कहाणी आहे? काॾे विया पैसा? साईं ही न आहिनि, ही मां हाणे वरी रिपीट नथो करणु चाहियां, साईं गुनाहगार आहिनि। सही, ही हिननि खां पुछाणो थींदो हिकिड़े ॾींहुं, हिननि खे ज़मीर अलाए छो थो चुंडड़ी पाए। हे नाच गाना कराए सघनि था, नाच गाना कराए सघनि था, पर इहो नथा करे सघनि त समूरनि स्कूलनि जी डिजिटल एविडेंस क्रिएट कयो, जेको हर माण्हू क्लिक करे ॾिसी सघे, हा हे स्कूल हले थो पियो, हिन में हेतिरो करे ॾियनि न साईं। बिल्कुलु जो तो डिजिटल दौरा छो नथा कनि पिया इहो? बिल्कुलु सही था चओ डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। उस्तादनि खे सिक्योरिटी मिलणु घुरिजे, ऐं जेकॾहिं को उस्ताद पंहिंजी ड्यूटी करणु वञे थो ऐं उनखे इन क़िस्म जूं पर्चियूं ऐं इन क़िस्म जा थ्रिएट्स मिलनि था त
त उन्हनि खे संजीदगी सां वठणु घुरिजे त जीअं को जेको माहौल आहे उहो साज़गार बणियल रहे ऐं बेख़ौफ़ थी करे उस्ताद या हर शोबे जा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजूं ख़िदमतूं सरंजाम रही सघनि। उमेदु कयूं था त बहितरी थींदी ऐं उमेदु कयूं था त हिन जो नोटिस वरितो वियो आहे, पर हाणे उन ते अमल बि थींदो ऐं उमेदु कयूं था त जेके इन क़िस्म जा हथ आहिनि उन्हनि खे निर्वार बि कयो वेंदो। प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।